अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारीजो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल जेको असांजो यूट्यूब चैनल आहे। ऐं जिन बि दोस्तनि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो उन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजो चैनल खे सब्सक्राइब कनि। अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं सिंध में जेकी कणिक आगाटी कणिक लही चुकी आहे ऐं पाछाटी कणिक बि किथे किथे सिंध में लहे पई, पर सिंध जे अंदरि ही जेकी कणिक लथी आहे, कणिक जो जेको आहे इमदादी अघु सरकार मुक़ररु कयो कोन्हे, सरकार ख़रीद कई कान्हे। त ओपन मार्केट में वापारी जेके कणिक ख़रीद कनि पिया 5,500 खां 6,000 रुपया 100 किलो वारी बोरी ख़रीद कनि पिया, जंहिंजे नतीजे में आबादगार सिंध जो तमामु घणो मुतासिर थियो। उन सां गॾोगॾु जेके हारी आहिनि उहे पिणु सख़्तु मुतासिर थिया आहिनि। सिंध जे अंदरि कणिक 2 सालनि खां सरकार ख़रीद न पई करे। सरकारी गुदामनि में तक़रीबन 1,37,00,000 कणिक जूं बोरियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। कराची, मलीर, उन समेत कोटड़ी, बोलाड़ी, जामशोर ज़िलो, हैदराबाद, मीरपुर ख़ास, कशमोर, कंधकोट, लाणकाणू, इन्हनि जेको ज़िलनि में कणिक घणे मिक़दार में सरकारी गुदामनि में मौजूदु आहे। जॾहिं सरकार 2 सालनि खां कणिक ख़रीद न पई करे ऐं कणिक ख़रीद न थियण जे करे आबादगारनि खां जेकी कणिक वापारी ख़रीद कनि पिया, उन्हनि वॾे अंदाज़ में वॾी मिक़दार में कणिक ज़ख़ीरो करे छॾी आहे। उन सां गॾोगॾु फ्लोर मिल्स वारा जेके आहिनि उहे बि ॾाढा ख़ुशि लॻा पिया आहिनि। ओपन मार्केट में 5,500 खां 6,000 रुपया जेको 100 किलो वारी बोरी वठनि पिया, जॾहिं त सरकार जेके 1,37,00,000 बोरियूं जेके वरितियूं आहिनि उहे 2 सालनि खां पियल आहिनि, उहे तक़रीबन 10 खां 10,500 रुपए जी बोरी ख़रीद कई वई 100 किलो वारी। ऐं उन ते जेको आहे बारदानो, उन सां गॾोगॾु भराई, ॿिया जेके ट्रांसपोर्ट जा ख़र्च अचनि था, त इहा वञी बोरी पए थी सरकार खे 13,000 रुपया। उहा जॾहिं सरकार मार्केट में ख़रीद कंदी, उनजो अघु जेको सरकारी मुक़ररु कंदी ऐं सब्सिडी ॾियण जी जेको आहे हुकूमत वटि एतिरो पैसो ई कोन्हे जेको सब्सिडी ॾिए, ऐं लाज़मी इहा त ॾिए 13,000 रुपए में मार्केट में वेंदी, त नतीजे में आम माण्हू ते इहो वॾो असरु पवंदो गुर्बत जो। अॻे ई माण्हू गुर्बत वारी लकीर खां हेठि गुज़ारीनि पिया। अटो महांगो, अटो 100 रुपया किलो आहे त किथे 87 रुपया, किथे 90 रुपया किलो अटो जेको आहे किलो आहे। माना 100 वारी बोरी जेकी आहे उहा वञी मिले थी हींअर 9,000 रुपया, 7,500 खां 9,000 रुपये ताईं, 8,500 खां 9,000 रुपये ताईं उहा 100 किलो वारी अटे जी बोरी मिले पई। त कणिक सस्ती आहे सिंध में, अटो महांगो आहे। सरकार माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ तयारु न आहे, को नोटिस बि न आहे वरितो वियो। आबादगार अॻे ई परेशान लॻा पिया आहिनि। तक़रीबन मूं जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त 1,37 अरब रुपए जी कणिक पई आहे। कणिक जेको आहे गुदामनि में ओपन जेको पियल आहे, उहा कणिक जेकी फेमिगेशन दावा करे थी। फूड खाते जो सेक्रेटरी सां मुंहिंजी गुफ़्तगू थी मोहम्मद बचल रापोटो सां, त उहा सेप्टेंबर में जेकी कणिक 2 सालनि वारी पियल उहा जेकी असीं उनजी कैबिनेट वेहंदी, फ़ैसिलो कंदी, तय कंदी, अघु केतिरो मुक़ररु करे थी, सेप्टेंबर में जेको उहा कणिक निकिरी वेंदी हुई। पर हुन गॾोगॾु मूं जॾहिं हुन खां सुवाल कयो त हीअ कणिक एतिरी पई आहे त उनजी फेमिगेशन तव्हां कई आहे या न, त हुन दावा कई त असां सभिनी समूरी कणिक जेकी आहे उनजी असां फेमिगेशन कई आहे। 1,37,00,000 जी कणिक जी फेमिगेशन माना थी वई, उनखे महफ़ूज़ बणायो वियो, दावा कई वई आहे इहा सेक्रेटरी फूड खाते जे तरफ़ां। पर तव्हांखे असां फुटेजनि में ॾेखारियूं पिया त सिंध जा उहे गुदामनि जेके गुदामनि जे ॿाहिरि कणिक पई आहे, निटण उस ते पई आहे, बरसातुनि जो मौसम आहे, बरसातूं पवंदियूं, कणिक ख़राबु थींदी। अॻे ई जेको आहे सिंध में जेको फूड खाते जे तरफ़ां इहे केतिरियूं ई ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि त जेकी कणिक पियल हूंदी आहे, ॿाहिरि पियल हूंदी आहे, उहा तमामु वॾे मिक़दार में ख़राबु थींदी आहे। नतीजे में थींदो इहो त हुकूमत खे अरबें रुपयनि जो नुक़सानु थींदो आहे। मक़सदु चवण जो आहे त सिंध में कणिक लही वई आहे, कणिक जो उहो अघ न आहिनि। फ़ाइदो जेको आहे आम माण्हुनि खे मिलणु घुरिजे, अटे जी सूरत में माण्हुनि खे न पियो मिले। हींअर बि जेको आहे 90 रुपए किलो ताईं जेको अटे जी किलो मिले पियो, माण्हुनि खे जेको उहा सहूलियत मिली न आहे सघी, रिलीफ मिली न आहे सघियो। सरकार छा पई करे, इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे। सिंध जो आबादगार तमामु घणो मुतासिर थियो उन्हनि जी जेकी आहे ख़रीदारी में, उन्हनि जी कणिक ते जेकी फसल ते जेकी पोखाई थिए थी, ॿिज थिए थी, उस उमिरि तमामु वॾा ख़र्च आहिनि, इन जे करे सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। असीं वरी कोशिशि कंदासीं ॿिए कंहिं प्रोग्राम मां तव्हां सां गॾु थींदासीं। असांजो चैनल जंहिं बि दोस्तनि सब्सक्राइब न कयो उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। असां सुठा जेको तव्हां सां प्रोग्राम तव्हांजे आॾो पेश कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जेके ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।